कसम खणी छॾियो आहे जीअंदुसि बि हिन कोमल ऐं मरंदुसि बि हिन तुझे जवान पुट जे खून जो पलान थी चुको आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलो। जीअं दोस्तों मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त 10 अक्टूबर ते मुश्किल ड्रामो एपिसोड नथो अची सघे। जे आयो त पुरमो ईंदो, उन जो बि चांस 50% आहे। राति तव्हां ॾिठो, राति ताईं माण्हू इंतज़ारु कंदा रहिया, कमेंट कंदा रहिया पुरमो जे बारे में। दुलाब जो पुरमो नेठ कोन पुॻो। मां अॻे ई ॿुधाए छॾियो दोस्तों, 3-4 तारीख़ खां वठी मां ॿुधाए रहियो हुउसि त इजाज़ मल्हार जी ॻाल्हि ते मूंखे शक आहे त पुरमो छा एपिसोड मुश्किल थी सघे थो। 2 स्पेल मुकमिल अञा हाणे थिया आहिनि, उन जी एडिटिंग थींदी ऐं 3 स्पेल जी वरी शूटिंग शुरू थींदी। यकदमि 10 तारीख़ ते कीअं थो अची सघे। तव्हांखे मां 2-3 चैनल ते लॻातार बार इहा ॻाल्हि कई त मुश्किल आहे आयो त पुरमो ईंदो, न त उहो बि नथो अची सघे। ईअं ई थियो, तव्हां ॾिठो राति देरि ताईं तव्हांखे पुरमो नज़र न आहे आयो। दोस्तों पुरमो जेको आहे, मां डायरेक्टर खां पुछा कई हुई, ओॾो पुछा कई मुंड खां, जिते मुंड ॻाल्हि पकड़बी आहे मुंड हारी, उन्हनि इहा ॻाल्हि कई त फ़िलहालु चांस न आहे। इजाज़ मल्हार पंहिंजे तरफ़ां इहा ॻाल्हि कई हूंदी। मां पहिरियों बि इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई हुई, लेकिन उहा ई मुंहिंजी ॻाल्हि सची ऐं ओके बीठी। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा त आसी टीवी खे।